जिला रिपोर्टर जाम शोरो मोहम्मद सफर सेवाणी गोठ रबडिनो गंभीर बिरादरी से बिन धुरन में झेड़े ऐं फायरिंग वारो वाक़ियो जो सेवण थाणे ते केस दाख़िल केस में पुलिस एहलकार लियाकत गंभीर मुख्य जवाबदार तौर नामज़द पुलिस का मालूम थियो आहे त लियाकत गंभीर पार्को कंपनी वटि पुलिस चौकी ते मुक़रर थियल आहे। केस में लियाकत सिकंदर सजाद मोर ऐं इम्तियाज़ गंभीर खे नामज़द कियो वियो। केस गुनाह नंबर 87 कलम 147 148 324 PPC 149 504 शामिल किया विया आहिनि। केस में नामज़द थियल जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ पुलिस टीमूं जोड़ियूं वयूं आहिनि। मुख़्तलिफ़ जायुनि ते जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जे लाइ छापा हणण जो सिलसिलो जारी। पुलिस एहलकार लियाकत गंभीर जी चुर्च ते अॼु ॿीहर फायरिंग थी। मुतासिर धुर मुतालबो कयो आहे त DIG हैदराबाद ऐं SSP जाम शोरो पुलिस एहलकार ख़िलाफ़ कार्रवाई करे जवाबदार ख़िलाफ़ कानूनी कदम खयो वञे। असांजे घर मथां मुख़ालिफ़ बिना जवाब जे फायरिंग कई इलाइक़े में ख़ौफ़ पकड़ियो वियो। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कियो वञे। मुतासिर धुर